ख़ैर, इमरान अली साईं जो एडवोकेट शहबाज साईं जो ख़ैर, पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। अल्लाह मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थिए ऐं मोहम्मद जी आल जो वास्तो थिए। कुर्बान अली साईं जूं सहुलियूं सणायूं कर, साईं जे रोज़ी में ग़ैबी ऐं ज़ाहिरी बरकतूं ॾे, साईं जे माल रिज़्क़ में इज़्ज़त में बरकतूं अता फरमा। अल्लाह अॼु जेको ॾाढे आमीन चवे सभु चुप वेठा थी, जेको ॾाढे आमीन चवे उनजो जल्दी बेड़ो तार। मोहम्मद आले मोहम्मद जो वास्तो थी, अली असगर जो वास्तो थी, इमरान अली साईं के नौकरी सरकारी अता फरमा। कुर्बान अली साईं जे जेके भी दिलनि में जौज़ तमन्नाऊं आहिनि उहे सभई पूरियूं फरमा। एडवोकेट शहबाज ॾिनो साईं जे दिलनि जूं जौज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा। उस्ताद इल्ताफ़ हुसैन साईं खे, एडवोकेट परवेज़ साईं खे मौला क़यामत ताईं आबाद फरमा। अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। जेके बे औलादी आहिनि ओ मौला इमाम सज्जाद जे सदके इमरान अली साईं के पुट जी नेक सालें औलाद जल्दी ॾे, अॼु या दुआ क़बूल फरमा। रब जेके भी बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। महबूब जी सारी उम्मत खे फिरके वारियत खां बचा। ओ मौला ईरान जी क़यामत ताईं हर मोड़ ते ज़ाहिरी ऐं ग़ैब मां मदद फरमा। रब हर सुन्नी शिया मोमिन जे घर लख सलवातूं पढ़ियूं वञनि, या दुआ मुंहिंजी क़बूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।